नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज खां मोटिया हुआ पोइ अल्लाह जे नबी फरमाए त मां ॾिठुमि त जहन्नम जे अंदरि कसीर तादाद जेकी औरतुनि जी हुई। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मुस्लमान जी औरतुनि पुछा कयो साईं भला छाजे करे मर्द जेको आहे घटि असां औरतूं ज़्यादा। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तव्हां में ॿ बुरूं ख़सलतूं तमामु घणियूं आहिनि, तव्हां में ॿ ख़सलतूं बुरियूं तमामु घणियूं आहिनि। औरतुनि पुछा कयो साईं कीअं। अल्लाह जे नबी फरमायो तव्हां लानत तमामु घणी कंदियूं आहियो, नौकरनि जे मथां, औलाद जे मथां, जानवरनि जे मथां, तव्हां सिर्फ़ु उन्हनि जे मथां लानत 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 जो लफ़्ज़ तमामु घणो तव्हां इस्तेमालु कंदा आहियो। औरतुनि पुछा कयो साईं ॿी जेकी आहे ख़सलत कहिड़ी आहे भला असां में बुरी, जंहिंजे करे असां ज़्यादा जेको आहे जहन्नम में दाख़िल थींदासीं। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त ॿी जेकी आहे तव्हां में ख़सलत इहा आहे तव्हां मुड़ुसनि जी तमामु घणी जेको आहे नाशागिरी कंदा आहियो। मुड़ुसु जेको आहे तव्हांजे मथां एतिरा वॾा हो अहसान कया हूंदा आहिनि, रोज़ानो कमाए करे तव्हांखे खाराए थो, रोज़ानो जेको आहे तव्हांखे सुखियो रखण जे लाइ पाण मज़दूरी करे थो, बिज़नेस ते वञे थो, ऐं इन खां बाद में अगरि का उन खां नंढी ग़लती थी वई औरतूं छा चवंदियूं आहिनि तव्हांजे घर में असां कॾहिं जेको सुख ॾिठो ई न आहे। तव्हांजे घर में जेको असां मुड़ुसनि खे चवंदियूं आहिनि तव्हांजे घर में असां कॾहिं जेकी राति ॾिठी न आहे, कॾहिं तूं का शइ जेको आहे टाइम ते वठी न आयो आहे, तूं त तोखे फलाणी शइ चई आहे उहा बि कॾहिं न वठी आयो आहे, तोखे फलाणी शइ चई आहे त बि तूं कॾहिं न वठी आयो आहे। मुड़ुसनि जी 20-30 साल जा अहसानात उहे हिकिड़े मिंट में जेको आहे विसारे छॾींदियूं आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तव्हां जेको आहे मुड़ुसनि जी नाशागिरी तमामु घणी कंदी हुओ।